बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम व नहनु अला ज़ालिका व शाकिरीन वल आबिदीन अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह वकूनू मस्सादिक़ीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुल करीम व नहनु अला ज़ालिका व शाकिरीन वल आबिदीन अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुझा वाजिबुल एहतराम असांजा वॾा बुज़ुर्ग मामा ख़ादिम नाना मोहम्मद अज़ीम ऐं जंहिं हीअ महफ़िल कराई आहे नसरुल्ला भुट्टो साहब ऐं संदसि फर्ज़ंद सदाम हुसैन। अल्लाह ताला उन्हनि जे रिज़्क़ में रोज़ीअ में बरकतूं अता फ़रमाए ऐं मुंहिंजूं वेठल भेनरूं माइरूं जेके पंहिंजा घर छॾे बच्चा छॾे ॿाहिरि छॾे महफ़िल में शरीक थियूं आहिनि। अल्लाह असांजे माइरुनि उन्हनि भेनरुनि खे संदसि घरनि में जेके बीमारियूं आहिनि जेके तकलीफ़ूं आहिनि जेके तंगदस्तियूं आहिनि अल्लाह ताला उन्हनि भेनरुनि जूं तंगदस्तियूं दूर फरमाए। जेके घर जा मसाइल आहिनि नाचाकियूं आहिनि नाराज़गियूं आहिनि झगड़ा आहिनि फितना आहिनि फ़साद आहिनि अल्लाह सभिनी जे घरनि मां कढी करे महफ़ूज़ ऐं अमुन प्यार अता फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला जे कलाम मझां मां हिकिड़ी आयत तिलावत कई आहे। उन मौज़ू मुतलिक़ मां ॻाल्हाईंदुमि पर मामा ख़ादिम हुसैन जेका ॻाल्हि कई त अरब जे दौर जे अंदरि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहिरियां कुफ़्र अंधेरो हुयो। ख़ासि तौर ते औरतुनि खे टार्चर कयो वेंदो हो औरतुनि खे दरगोर कयो वेंदो हो। न्याणी ॼमंदी हुई उनखे दफ़न कयो वेंदो हो। न्याणीअ जी शादी करण खे हिकु ऐब सम्झो वेंदो हो। पीउ सम्झंदो हो त मुंहिंजी न्याणी जी शादी थींदी मूं जे लाइ इहा बदनामी आहे मूं जे लाइ उहा ख़ुआरी आहे। उनजे करे हू नंढे हूंदे खां ई ॼमण सां ई उनखे दफ़न करे छॾींदा हुआ। जॾहिं मदीने वारा साईं अरब जी तपंदड़ ज़मीन ते तशरीफ़ खणी आया उन टाइम ते कुफ़र ई कुफ़र हुयो। उन टाइम ते जहालत हुई। उन टाइम ते न्याणियुनि खे दफ़न करे ज़मीन जे अंदरि दरगोर कयो वेंदो हो। महबूब मदीने वारे साईं जीअं जो अरब जी सरज़मीन ते कदम रखियो दीन इस्लाम दुनिया जे तख़्त ते आंदा सभ खां पहिरियां पाण उहो ऐलान कयां जेका न्याणी
पंहिंजी माउ जे पेट मां ॼमंदी उन न्याणीअ खे हक़ूक़ ॾिना वेंदा उन न्याणीअ खे हिकु मकान ॾिनो वेंदो उन न्याणीअ खे हिकु मर्तबो ॾिनो वेंदो उन औरत खे हिकु एज़ाज़ ॾिनो वेंदो जिन औरत खे न्याणीअ खे धीअ खे उहे एज़ाज़ ॾिना विया कहिड़ा कहिड़ा अगरि न्याणी आहे त हिकु धीउ पंहिंजे न्याणीअ जी तरबियत कंदो उनजो ख़र्च बर्दाश्त कंदो उहा न्याणी वॾी थींदी जॾहिं शादी कंदी त उनजो ख़र्च उनजो पको उनजो मुड़ुस अदा कंदो जॾहिं उहा न्याणी उहा वॾी जॾहिं माउ थींदी उनजो ख़र्च पको संदसि पुटनि जे मथां थींदो जॾहिं उहा माउ कुराड़ी थी वेंदी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़ुरान जा लफ़्ज़ वला तनहरुहुमा जॾहिं उहे तव्हांजा माउ ऐं पीउ जॾहिं पोड़ा थी वञनि हलण खां लाचार थी वञनि उहे माउ पीउ जेके आहिनि जॾहिं ॿार थी वञे उन वक़्तु उन्हनि सां उफ़ करे बि न ॻाल्हाइजो हिकु सहाबी रसूलुल्लाह जे बारगाह में ईंदो हुयो अक्सर रोईंदो हुयो अखियुनि मां ॻोड़ा ॻारींदो हुयो रसूलुल्लाह फरमाए ऐं मुंहिंजा सहाबी ऐं मुंहिंजा प्यारा छो छो रोई छाजे करे रोई थो जॾहिं बि मुंहिंजी बारगाह में अची थो त रोअण शुरू करी थो छा सबब आहे छा वजह आहे सहाबी चए थो या रसूलुल्लाह जॾहिं तव्हां इस्लाम आंदो हुयो उन खां पहिरियां मूंखे अल्लाह 5 न्याणियूं ॾिनियूं हुयूं पोइ मूं छा कयो जो जॾहिं हिकु न्याणी पैदा थी मूं हुनखे ज़िबा करे खूह जे अंदरि उछलायो या रसूलुल्लाह ॿी न्याणी पैदा थी ॿीअ खे मूं ज़िबा करे ज़मीन जे अंदरि दरगोर कयो हुयो या रसूलुल्लाह जॾहिं चौथी मूंखे न्याणी ॼमी हुई मूं ॿिजनि जे हवाले कयो हो या रसूलुल्लाह जॾहिं 5 न्याणी ॼमी हुई त मां क़बर खोटे कोन में दफ़न करे छॾियो हुयोमांसि या रसूलुल्लाह जॾहिं मां तुंहिंजे ज़ुबान खां उहो ॿुधां थो जंहिं पंहिंजे न्याणीअ जी सुठी तरबियत कई या जंहिंखे अल्लाह पाक 2 न्याणियूं अता फरमायूं या हिकु न्याणी अता फरमाई उनजी सुठी तरबियत कयाई उनखे दीन सेखारियई उनखे वॾो कयाई जेको उन ख़र्च भरियो हो जेको उन तरबियत कई हो अल्लाह पाक उनखे हिकु रुपए जे बदिले हिकु सिके जे बदिले उनखे सवाब ऐं जन्नत में दर्जात बुलंद फरमाईंदो या रसूलुल्लाह जॾहिं मां उहे फरमान ॿुधां थो त मूंखे उहा जाहिलत वारी ॻाल्हि यादि अचे थी जिन मूं पंहिंजे न्याणियुनि खे दफ़न कयो हो काश मूंखे न्याणियूं हुजनि हा मां उन्हनि जी तरबियत कयां हा मां उन्हनि जे मथां ख़र्च कयां हा मां उन्हनि खे सुठा कपिड़ा वठी ॾियां हा उहे बि सवाब उहे बि नेकियूं मूंखे मिलनि हा अल्लाह जी हबीब फरमायो ऐ सहाबी ऐ मुंहिंजा प्यारा रो न तो जेको इहो कमु कयो उहो जहालियत वारो दौर हुयो उहो कुफर वारो दौर हुयो लेकिन इस्लाम जेको आणींदो आहे जेको दीन क़बूल कंदो आहे जेको इस्लाम क़बूल कंदो आहे जेको कलमो पढ़ंदो आहे अल्लाह पाक उन जा पोयां सभु गुनाह माफ़ करे छॾींदो आहे ऐ मुझा इस्लामी भाइरो ऐ मुझा वॾा बुजुर्गो मुंहिंजूं भेनरो अल्लाह जी हबीब फरमायो ला मन ला इलाहा इल्लल्लाह फहुव दखलहुल जन्नह जे ला इलाहा इल्लल्लाह जी कसरत कई जा जे ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द कयो अल्लाह पाक उनखे जन्नत में जायूं अता फरमाईंदो मुझी तमाम भेनरुनि खे नसीहत आहे ख़ासि तौर ते जेके वॾी उमिरि जूं आहिनि तस्बीह लाज़मी पढ़ंदियूं कयो असांजा वॾा बुज़ुर्ग नंढा नौजवान ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द ज़रूर कनि रसूलुल्लाह जी हदीस आहे त मन ला इलाहा इल्लल्लाह फहुव दखलहुल जन्नह जे ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियो अल्लाह पाक उनखे जन्नत में जगह अता फरमाईंदो त ला इलाहा जो विर्द कंदा सुम्हण खां पहिरियां 100 भेरा ला इलाहा इल्लल्लाह
मोहम्मद रसूलुल्लाह जो विर्द लाज़िम रखो। छो त इंसान निंड में भी इंतकाल करे वेंदो आहे। छो त बाज़ औक़ात इंसान निंड में छो इंतकाल कंदो आहे, हुनजी वजूहात आहिनि। या त हिकु सबबु उहो हूंदो आहे त जिन्नात हुनजे मथां वेही रहंदा आहिनि। राति जो ॾुॾंदो आहे, जिन्नात हुनजे मथां सीने ते वेही रहंदा आहिनि। उहो बर्दाश्त न करे सघंदो आहे, जिन्नात हुन ख़्वाब में हुनखां विढ़ंदो पियो आहे। पोइ हू बर्दाश्त न करे सघंदो आहे, पोइ हुन इंतकाल थी वेंदो आहे। कई अहिड़ा वाक़िया तव्हां ॿुधा हूंदा त निंड में इंतकाल थी वियो। सो कलमो पढ़ी लाज़िमी सुम्हंदा कयो। नबी से हदीस आहे त निंड मौत आहे, निंड मौत आहे। जॾहिं इंसान निंड कंदो आहे, जेको असांजो रूह आहे उहो जिस्म मां निकिरी घुमण वेंदो आहे। हदीस बाक़ाइदा त हिकु अल्लामा सूती रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे रूह ऐं इंसान, हिकु किताब आहे जो लिखियल अरबीअ जे अंदरि। उहो हुन में लिखे थो त हिकु शख़्स निंड कई, आराम पइजी वियो, हुनखे अचानक छिरक पइजो त हुनजो रूह जेको हुयो निंड में हो, आराम में हो, रूह निकितल हुयो। रूह कंहिं जॻह ते वियो, हुनजो झाड़ीअ में फासी पियो, जॾहिं कंडनि जी झाड़ीअ में फासी पियो न रूह हुनखे जो झटका आया, रूह उते फासी पियो त हुनजो हिते जेको आहे इंतकाल थी वियो। त अहिड़े मौक़े ते चवंदा आहिनि त जॾहिं आराम करे इंसान, त निंड वारे जेको आराम करण खां पहिरियों जेको दुआ हूंदी आहे, अल्लाहुम्मा बि इस्मिक अमूत वाया, अल्लाहुम्मा ए अल्लाह मां तुंहिंजे नाले सां सुम्हां थो ऐं तुंहिंजे नाले खां जियां थो, यानी कि तुंहिंजे नाले खां मरां थो ऐं तुंहिंजे नाले खां ज़िंदा थियां थो। अल्लाहुम्मा बि इस्मिक अमूत वाया, इहा दुआ पढ़ी लाज़िमी सुम्हंदा कयो। त मां तव्हांजे आॾो क़ुरान मजीद जी हिकु आयत तिलावत कई आहे, गौर खां ॿुधो। अल्लाह पाक इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ू वकूनू मअस्सादिकीन। अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद में इरशाद फरमायो, ए ईमान वारो, ए मोमिनो, ए नेक बानो, अल्लाह का ॾुजंदा कयो ऐं तव्हां नेक सुठनि ऐं सचनि माण्हुनि सां गॾु थी वञो। सचा माण्हू जेके हूंदा आहिनि उहे मुख़लिस हूंदा आहिनि, इख़लास वारा हूंदा आहिनि। उन्हनि जी सोबत में रहंदा कयो, उन्हनि जे पासे रहंदा कयो। छो त सचो माण्हू उहो आहे जेको अल्लाह जे रस्ते ते आहे, जेको दीन जे रस्ते ते आहे, जेको दीन ॾांहुं वठी वेंदड़ आहे, जेको अल्लाह जो वली आहे, उहो ई सचो माण्हू आहे। सो अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो त इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम मिनन नबिय्यीना व सिद्दीकीन व शुहदाई व सालिहीन। इंसान जॾहिं निमाज़ पढ़ंदो आहे या हुए ई कुरान पढ़ंदो आहे, चवंदो आहे त इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, या अल्लाह मूंखे सिधो रस्तो ॾेखार, या अल्लाह मूंखे सिधी वाट ॾेखार। अल्लाह पाक हुनखे चवे थो त कहिड़ी सिधी वाट आहे, सिधी वाट मां तोखे ॾेखारियां थो। अल्लाह पाक फरमायो त मिनन नबिय्यीन, तूं मूंखां निमाज़ में सूरतुल फातिहा पढ़ंदो आहे, इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, ए अल्लाह मूंखे सिधी वाट ॾेखार, ए अल्लाह मूंखे सिधी राह ॾेखार। तब मां खुदा तोखे चवां थो सिधी राह कहिड़ी आहे, सिधी राह मिनन नबिय्यीन व सिद्दीकीन, सिधी राह नबियुनि वारी आहे, सिधी राह सिद्दीक़नि यानी सचनि माण्हुनि वारी आहे। व शुहदाई व सालिहीन, सिधी राह शहीदनि वारी आहे, सिधी राह सालिहनि वारी आहे। अगरि तव्हांखे वाट वठणी आहे त इन वाट खां वठी वञो हता कि तव्हां जन्नत जो रस्तो लही पओ। अल्लाह फरमाए त नबियुनि वारो रस्तो असांखे कीअं वठिणो आहे, असांखे सचनि वारो रस्तो कीअं वठिणो आहे, असांखे वलियनि वारो रस्तो कीअं वठिणो आहे। वलियनि वारो रस्तो वठिणो आहे त असांखे नेक कम करणा आहिनि, भलाइनि वारा कम करणा आहिनि, ग़रीबनि जी मदद करणी आहे, मिस्कीननि जी मदद करणी आहे। अल्लाह जे माण्हुनि खे ईज़ो न आहे पुछणो, कंहिंजी दिलि आज़ारी न आहे करणी।
अगर अल्लाह जे नबियुनि जे रस्ते ते हलणो आहे त जेको क़ुरान असांखे ॿुधायो उन तरीक़े ते असांखे हलणो पवंदो। जेके पंहिंजूं भेनरूं आहिनि उहे बीबी फातिमा जी सीरत ते हलंदियूं, उहे पर्दो कंदियूं, उहे जेको बिलाव जा क़ब्रिस्तान में न वेंदियूं, बिलाव जा हरू भरू बाज़ारनि में न घुमंदियूं। जो उहो सिधो रस्तो आहे जेको अल्लाह जे हबीब असांखे ॿुधायो आहे। अल्लाह जे में छा ॿुधायो आहे? औरत मथो ढकींदी, औरत पर्दो कंदी, औरत बाज़ार में न घुमंदी, औरत घर में वेही करे अल्लाह जी इबादत करे, अल्लाह खे राज़ी करे जन्नत हासिल कंदी। सो अल्लाह जे हबीब जे फरमाननि ते हदीसनि ते असांजी भेण असांजी माउ जेका अमल कंदी, बीबी फातिमा रज़ियल्लाहु ताला अन्हा जॾहिं इंतकाल कयो पे, दुनिया मां तशरीफ़ खणी वई पे, हुननि जो इंतकाल थियो पे त पाण हज़रत अलीअ खे फरमायो, ए अली जॾहिं मुंहिंजो जनाज़ो खणो त मूंखे राति जे टाइम ते दफ़न कजो। हज़रत अली फरमायो, ए फातिमा छो? इन करे त राति जो मुंहिंजो जनाज़ो खणिजो त जीअं की नामुहरम जी मुंहिंजे मथां नज़र न पवे। पाण हिकु दफ़े सफ़र ते विया पिया, वारी जो मैदान हुयो, पाण अलीअ खे अली में फरमायो त ए अली जिथे मां पेर रखण जे मथां तूं पेर रख। चयाऊं छो? इन करे त छो त मां जिथे पेर रखां थी त मिट्टी आहे त निशान ठहे थो पेर जो, किथे के नामुहरम जी उन निशान ते नज़र न पइजी वञे। त छा एतिरो पर्दो एतिरो हया असांजे नबीअ जी न्याणीअ खे, त छा उम्मत जी नबीअ जी उम्मत यानी ऐं फातिमा ज़हरा जी खां मोहब्बत करण वारी उनजी सीरत ते हलण वारी भेण बाज़ार में घुमी सघे थी? छा बिगैर मुस जे अकेली रक्षे चढ़ी बाज़ार में वञी सघे थी? बिगैर भाव भाटे जे बीमारी अलॻि शइ आहे, लेकिन बिला वजह बाज़ार मां कपिड़ा वठण या वरी बिला वजह घुमण जे लाइ शरीयत इजाज़त नथी ॾे, इस्लाम असांखे इजाज़त थो ॾे। असांखे इस्लाम चए थो फातिमा जी सीरत ते हलो। न अल्लाह तबारक तआला इरशाद फरमायो, ऐ मोमिनो सचन माण्हुनि सां गॾु थी वञो ऐं सुठनि जी सोबत में रहो, सुठी संगत में रहो। सिंध जे अंदरि हिकु हिंदू गैर मुस्लिम रहंदो हुयो, उन वटि हिकिड़ो तोतो जंहिंखे असां मिठू बि चवंदा आहियूं, उहो हुयो तोतो हुयो। उन धारियो हो सुबुह जे टाइम ते उहो तोतो जॾहिं उथंदो चवंदो राम राम राम। हिकु ॾींहुं उहो हिंदू बाज़ार वियो, चईमां उहो तोतो मुस्लमान खे ॾेई वियो, चए हीअ मुंहिंजी अमानत अथई, 2 ॾींहं तव्हां हिनखे पाण वटि रखो, दाणो पाणी खाराइजोसि। ओ हिंदू 2 ॾींहं जे लाइ पंहिंजे माइट मिट में हलियो वियो, उहो तोतो मुस्लमान वटि पियो हो। हिंदू जॾहिं 2 ॾींहंनि खां बाद में वापसि मोटियो, उहो ई तोतो जेको कल्ह राम राम चए पियो, ओ तोतो सुबुह जो उथी करे चए पियो अल्लाह अल्लाह अल्लाह। हिंदू तोते खे चयो, अरे तोता तूं त मुंहिंजो आहे, मां त तोखे राम राम सेखारियो, लेकिन तूं अल्लाह अल्लाह पढ़ी पियो थो, तोते छा त ख़ूफ़ियत हुनखे जवाब न चई, तूं त मूंखे नाहक शइ सेखारी हुई, तो त मूंखे गैरुल्लाह जो नालो सेखारियो हो, तो त मूंखे उन ख़ुदा जो नालो सेखारियो हो न सेखारियो हो जेको हक़ नालो आहे, बल्कि तो नालो मूंखे बित जो सेखारियो हो जेको नाहक हो। लेकिन मां 2 ॾींहं नेक ऐं सचे माण्हू जी सोहबत में रहियमि, त मां उन न सचे माण्हू जी सोहबत में रही करे अल्लाह अल्लाह जो नालो सिखी वरितो। असांखे बि असांजी भेनरुनि खे बि सुठनि औरतुनि पर्देदार औरतुनि खां गॾु रहणो आहे, दीन सिखणो आहे, क़ुरान पढ़णो आहे, सुन्नतूं सिखणियूं आहिनि, ऐं असांजे भाउरनि खे आलिमनि हाफ़िज़नि नेक मुर्सनि खां रहणो आहे। इन सां दीन दुनिया बि बहितर थींदी त आख़िरत बि मोचारी थी पवंदी।
नेक जेकी मोमनियानी नेक बानी हुंदी आहे न, नेक बानी मां बिला तमसील मां तव्हांखे पंहिंजी ॾाॾी जो मिसाल ॾियां थो। नेक मोमनियानी जो व्रत हूंदो जेको अक्सर विज़ो खाराईंदी आहे। हदीस में अचे थो त जेको विज़ू कंदी आहे मोमनियानी औरत या मर्द, क़यामत जे ॾींहुं उनजो ॿाहूं जेको आहे सो चंड खां बि तिखियूं, चोॾीअं चंड खां बि तिखियूं चमकंदियूं। उन जूं जितां खां विज़ू कंदो चेहरो धोंदो जेको आहे सो उनजो चेहरो चमकंदो क़यामत जे ॾींहुं। उहो परे खां सुञातो वेंदो नमाज़ी आहे, हुनखे जन्नत में मोकिलियो। मशहूर वाक़ियो मां तव्हांखे ॿुधायां थो हिकु ॿुढड़ीअ जो, हिकु मोमनियाणीअ जो जेका नेक परहेज़गार नमाज़ी हुई। हज़रत नूह अलैहिस्सलातो वस्सलाम जो दौर आहे। अल्लाह जो नबी आहे ऐं रसूल बि आहे हज़रत नूह अलैहिस्सलातो वस्सलाम। वो अचे तो बुढ़ड़ीअ जे घर, सभिनि घर मां थींदे बुढ़ड़ीअ जे घर बि आयो आहे। बुढ़ड़ीअ खे चए थो अल्लाह फरमाए थो त हिकु ॾींहुं वॾो तूफ़ान ईंदो, वॾो मींहुं वसंदो ऐं ॿोॾ बि ईंदी, सैलाब बि ईंदो ऐं मथां आसमान तां बि मींहुं वसंदो। एतिरी त ॿोॾ ईंदी, एतिरी त ॿोॾ ईंदी, एतिरी त ॿोॾ ईंदी जेको आहे सो जबल वण सभु ॿुॾी वेंदा ऐं जेको आहे सो सॼो जहान ॿुॾी वेंदो। सो मां तव्हांखे इतला ॾियणु आयो आहियां त ऐं कुराड़ी तूं बि पंहिंजा टपड़ ॿध, टीन जेके बि अथई ॿध। हज़रत नूह अलैहिस्सलातो वस्सलाम खे चयाईं त हेॾो वॾो ॿेड़ो तव्हां ठाहे रहिया आहियो, छाजे करे ठाहे रहिया आहियो? चईं त ऐं ॿुढड़ी ॿेड़ो उन्हीअ करे त ठाहे रहियो आहियां, ही वॾो सैलाब ईंदो, वॾी ॿोॾ ईंदी जंहिंजे करे पूरो जहान ॿुॾी वेंदो। एतिरो त पाणी हूंदो, इन जे करे मूं 70,000 फुट मथे ॿेड़ो ठाहियो आहे त जीअं हिन ॿेड़े जे अंदरि तमामु मख़लूक जमा थी वञे। अल्लाह मूंखे फरमायो त हिन ॿेड़े खे वठी करे जुदी पहाड़ पहुचजांइ। ठीकु आहे, तमामु जानवर कुकड़ थी वियूं, मुर्गियूं थी वियूं, घोड़ा थी विया, उठ थी विया, सभिनी ॿ जोड़ियूं थी करे सामान उन ॿेड़े में अची वेठा। जेके बि रूए ज़मीन ते इंसान हुआ उहे बि ॿेड़े जे अंदरि वेठा। हज़रत नूह अलैहिस्सलातो वस्सलाम फरमायो त सभु ॿेड़े जे अंदरि वेही रहिया आहिनि ऐं ॿेड़े खे चालू कयो वञे। वॾो तूफ़ान अची वसियो आहे। वसंदे 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 रिवायत में अचे थो त एतिरो त वॾो सैलाब आयो जो जुदी पहाड़ कई हज़ार साल फुट मथे जुदी पहाड़ हो, ॿेड़ी उते वञी बीठी। पर पोइ बि एतिरो त पाणी मथे आयो त किनारा बि किनारनि ॿेड़ीअ जे किनारनि ताईं वञी पहुतो हुयो। यानी कि 70,000 फुट ही घणो हूंदो? 9 फुट बि कमरो कोन हूंदो, 8 फुट 12 फुट जो कमरो हूंदो आहे, लेकिन 70,000 फुट जो मथे ॿेड़ो ठहियलु रुॻो, वॾो वॾो ॿेड़ो। ब्रेक में वेकर में 70,000 फुट जो ॿेड़ो ठहियलु हुयो। उहो ॿेड़ो जुदी पहाड़ ते बीठो आहे, हुनजे बावजूद बि एतिरो पाणी जेको किनारनि ताईं पुॼे थो। पोइ जुदी पहाड़ ते उहो पहुतो आहे। हाणे 1 महीनो थी वियो, 2 महीना थी विया, उहा ॿेड़ी जुदी पहाड़ ते वेठी आहे, उते बीठी आहे ॿेड़ी। हज़रत नूह अलैहिस्सलातो वस्सलाम खे ख़बर पइजी, अरे ॾिसो भला उहा कुराड़ी जंहिंखे मां दावत ॾेई आयो हुअमि त तूं बि ॿेड़े ते चढ़जां, आहे या कान्हे का? मोरनि ॾिठो, दौरनि ॾिठो, जेके खादम हुआ, गुलाम हुआ, उन्हनि ॾिठो त ॿेड़े में कुराड़ी आहे ई कान। कुराड़ी त हेठि सैलाब में रहिजी वई आहे, जंहिंजो हिकु ई घर आहे, झूपड़ी आहे। अल्लाह जे हबीब हज़रत जिब्रील अलैहिस्सलातो वस्सलाम खे ज़मीन ते मोकिलियो, ऐं जिब्रील ॾिसी आ पाणी बि खुश्क थियो आहे या न, ऐं ॾिसी आ त उहा पोड़ी ॿुॾी वई आहे या ज़िंदा आहे। ॾिठाई त पाणी खुश्क थी चुको आहे। उहा ॾिठा त परे खां 70,000 फुट जो ॿेड़ो ऐं कई हज़ार साल मथे, कई हज़ार फुट मथे जुदी पहाड़, उतां कंध हेठि करे जिब्रील अलैहिस्सलातो वस्सलाम ॾिठो त हिकु माण्हू आहे जंहिंजो चेहरो मुबारक चमकी रहियो आहे, ॿाहूं मुबारक सूरज सिज जियां चमकी रहियूं आहिनि। अल्लाहु अकबर। हज़रत नूह अलैहिस्सलातो वस्सलाम सम्झी विया त उहो छाजे करे आहे। उहा बानी जेका आहे, ॿुढड़ी जेका आहे, कुराड़ी जेका, उहा नेक
नेक हुई, परहेज़गार हुई, नेक नमाज़ी हुई, अल्लाह जी इबादत कंदी हुई, अल्लाह जो ज़िक्र कंदी हुई, ला इलाहा इल्लल्लाह नूह रसूलुल्लाह। वो कलमो पढ़ंदी हुई नूह अलैहिस्सलातु सलाम ते, ऐं अल्लाह जो ज़िक्र कंदी हुई, ला इलाहा इल्लल्लाह सुबहानल्लाह अल्हम्दुलिल्लाह, ऐं नमाज़ पढ़ंदी हुई। इन जे करे जिब्रील जो या नबी अल्लाह मां ॾिठो त उहो क़ुरानी जेका ही पंहिंजी झूपड़ीअ में नमाज़ पढ़ी रही हुई, संदसि ॿाहूं सोन जियां न बल्कि सूरज जियां चमकी रही हुयूं। अल्लाह जो हबीब जॾहिं वापसि मोटिया, नबी वापसि आया, ज़मीन ते आया, क़ुरानी जे घर विया, उहा क़ुरानी चवे थी, ए नबी अल्लाह ॿियो ख़बर भला ॿेड़ी कॾहिं था कढो, कॾहिं तव्हां जुदी पहाड़ ते हलंदो, कॾहिं थो सैलाब अचे। अल्लाह जे नबीअ चयो त आहे ॿुढड़ी, ऐं क़ुरानी सैलाब आयो बि ऐं वियो बि हली, तूं त नेक बानी हुई, अल्लाह पाक तो ते रहमत कई, रहमत नाज़िल फरमाई, जो तोखे जेको आहे सो ॿोॾ को बि नुक़सान कोन ॾिनो। जेका नेक बानी हूंदी आहे, जेका नेक औरत हूंदी आहे, नमाज़ी हूंदी आहे, ज़िक्र करण वारी हूंदी आहे, फिक्र करण वारी हूंदी आहे, ऐं पंहिंजे ॿारनि जी सुठी तरबियत करण वारी हूंदी आहे, उहा औरत उन ॿुढड़ीअ वांगुरु आहे। ऐं ॿुढड़ीअ जी औरत त हज़रत नूह अलैहिस्सलाम जी उम्मत जी हुई, लेकिन तव्हां त नबी मुहम्मद मुस्तफ़ा आख़िरी अफ़ज़ल उम्मत जी उम्मतियाणियूं आहियो, तव्हांजो शान त वधीक आहे, तव्हांजो शान त वधीक आहे। त अल्लाह जे प्यारनि बाननि, अल्लाह जे नेक बाननि जी सोहबत सालिह तुरा सालिह कुननि, सोहबत तालिह तुरा तालिह कुन। जेको इंसान सुठनि खां सोहबत रखंदो सुठो थींदो, बुरनि खां रखंदो बुरो थींदो। ॾिसो हिकिड़ी मिसाल आहे त अनाज उन में कुझु दाणा यानी कि खड़ा भितर भी पइजी वेंदा आहिनि, लेकिन जॾहिं तुरंदो आहे अन्न त भितर अन्न वारो ई रेट में हली वेंदा आहिनि, ईअं न त जेको शख़्स नेक माण्हुनि जी सोहबत में रहंदो, मोमिन बानी मोमिन औरत जी सोहबत में रहंदी, उन्हनि खां सिखंदी, दीन सिखंदी, त उहा बि अल्लाह जी बारगाह में सुठनि में शामिल थी वेंदी। त मां तव्हांखे ॿुधायां थो, मखदूम मुहम्मद खिज़र रहमतुल्लाहि अलैह, केरु? मखदूम मुहम्मद खिज़र रहमतुल्लाहि अलैह रहंदो हुयो मखदूम बाहुद्दीन ज़करिया मुल्तानी जे बचड़नि जी सोहबत में। कंहिंजी सोहबत में? मखदूम मोहम्मद बाहुद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह जी सोहबत में रहंदो हुयो। त मुंहिंजी गौर खां ॻाल्हि ॿुधो, मोहम्मद खिज़र मखदूम मोहम्मद खिज़र बाहुद्दीन ज़करिया मुल्तानी जे बचड़नि जी सोहबत में रहंदो हुयो। मखदूम जा बचड़ा असांजे ॻोठ वारा बि मुरीद हुन जा, तक़रीबन असांजा बुज़ुर्ग जेके आहिनि ख़बर आहे त तक़रीबन थर खां वठी करे नवाब शाह ताईं मखदूम बाहुद्दीन ज़करिया रहमतुल्लाह अलैह जा मुरीद आहिनि। त मखदूम रहमतुल्लाह ताला अलैह जा बचड़ा असांजे सिंध में तशरीफ़ खणी ईंदा हुआ, उन जूं करामतूं उन जूं असां जॾहिं मखदूम हिते तशरीफ़ खणी ईंदा हुआ त असांजा बुज़ुर्ग चवनि था त असां हितां वेंदासीं जेको नौशर फ़िरोज़ जो इस्तक़बाल करणु, नौशर फ़िरोज़ इस्तक़बाल करणु वेंदासीं उन्हनि जो, उन्हनि वली अल्लाह जे बचड़नि जो। त उहो वली अल्लाह जो अदब हुयो त इन्हनि बुज़ुर्गनि जे सोहबत में रहंदो हुयो मखदूम मोहम्मद खिज़र रहमतुल्लाह ताला अलैह। जॾहिं उहो बुज़ुर्ग रहमतुल्लाह अलैह हुननि जी सोहबत में रहणु लॻो, हुन ज़िक्र सिखियाई, अल्लाह जे नेक बाननि वटि फ़िक्र सिखियाई, दीन सिखियाई, इल्म सिखियाई। जॾहिं बुज़ुर्गनि जी बारगाह में सोहबत में वेठो, चवंदा आहिनि त सोहबत रंग लाईंदी आहे। शेख सादी रहमतुल्लाह ताला अलैह फरमाए थो त मां गुलनि जी पार मजा मिटी खई ऐं मिटीअ खे मूं सूंघियो, शोर न कयो,
हर शेख सादी फरमाइन था तम गुलन जी पाड़ मजा मिट्टी खाई ऐ मु मिट्टी के जो सुंदो गन मा खुशबू अचण लगी मां मिट्टी के चयो ऐ मिट्टी तो मां ये खुशबू किथा अची रही है मिट्टी जे तमा तका खास आया कोन बस गुलन जी सोबत में रही करे मां भी खुशबूदार थी वही आया त मखदूम मोहम्मद खिजर रहमतुल्लाह अलैह भी असा बुजुर्गन जी सोबत में रहंदो हो मखदूम बाउद्दीन ज़करिया जी सोबत जी बचन में रहंदो हो उनजी दरबार में जिक्र फिक्र कंदो हो उन जो खास खलीफो हो जॾहिं दौलतपुर तशरीफ खणी ईंदा हुआ वो खलीफो उन्हनि सां गॾु हूंदो हुयो हुननि जी सोबत में रही करे अल्लाह तबारक व तआला जो नेक बाणो बणिजी वियो अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे करामतूं अता फरमायूं अल्लाह पाक उनखे पंहिंजो ख़ासि बाणो बणाए छॾियो पंहिंजे नेक बाननि में चूंडे छॾियो अल्लाह तबारक व तआला जॾहिं पंहिंजे नेक बाननि खे नेक बाननि मां चूंडींदो आहे त उनखे हर इख्तियार अता फरमाए छॾींदो आहे ओ बानो चए थो नानो फज़ल अज भी वेठो आहे नानो फज़ल जे ज़ुबान खां मां ॿुधो हो चवनि था त उहो बुज़ुर्ग जेको मोहम्मद मखदूम खिज़र रहमतुल्लाह तआला अलैह पाण फरमाइनि था त अॼु मां पंहिंजे अखियुनि खां पंहिंजे मुर्शिद बाउ ज़करिया मुल्तानी खे ॾिसी रहियो आहियां कॾहिं चवंदो हुयो त मां पंहिंजे जेको मुर्शिदनि खे ॾिसी रहियो आहियां कॾहिं चवंदो हुयो त मां मुल्तान वेठो आहियां कॾहिं चवंदो हुयो त मां जेको मुंहिंजा मुर्शिद करीम सुबुह अचनि था उन वक़्तु न फोन हूंदी हुई न टेलीफोन हूंदी हुई न राबतो हूंदो हो कुझु बि कोन हूंदो हुयो पर फ़क़ीर चवंदो हुयो सुभाणे मुंहिंजा मुर्शिदनि जी औलाद वेंदी सभु तयारी कयो पर माण्हू चवंदा हुआ अरे ही त चरियो आहे हिनखे कंहिं ॻाल्हि जी ख़बर ई कान्हे का पर हिननि खे ख़बर ई कान्हे का जॾहिं को शख़्स पंहिंजे जॾहिं अल्लाह जे वलियनि सां मुहबत कंदो आहे उन्हनि जी सोबत में रहंदो आहे त अल्लाह पाक उन वलियनि जी मुहबत जे करे सोबत जे करे उन मुरीद खे भी आला मक़ाम अता फरमाए छॾींदो आहे ओ चवंदा हुआ अज मुल्तान मां थी आयो आहियां नानो फज़ल चवे थो त उहो बुज़ुर्ग मखदूम खिज़र रहमतुल्लाह तआला अलैह अल्लाह तबारक व तआला जे तवस्सुल सां अल्लाह जे नेक बनन वली अल्लाह जे तवस्सुल सां अल्लाह पाक उनखे एतिरी त करामत अता फरमाई जो हितां अल्लाह पाक उनजे जिस्म मुबारक ते पर लॻाए छॾिया हो दौलतपुर मां आमदो हो त मुल्तान शरीफ़ पुॼी वेंदो हुयो त अल्लाह जे बुजुर्गनि जा तसरफ़ात मां बाउद्दीन ज़करिया मुल्तानी जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो बाउद्दीन ज़करिया एतिरो त वॾा वली अल्लाह हुआ हिकु दफ़े नमाज़ में हुआ पाण रहमतुल्लाह तआला अलैह नमाज़ खां फारिग थियनि था हिक तरफ़ सलाम वराइनि था उन तरफ़ जा सभु जेके भी जाइल हुआ हाफ़िज़ बणिजी विया जॾहिं ॿिए तरफ़ सलाम वराइनि था त ॿिए तरफ़ जेके भी जाइल हुआ हाफ़िज़ क़ुरान बणिजी विया त उहे वली अल्लाह जंहिंखे रब तआला एॾो वॾो तसरफ़ अता फरमायो त इन जा मुरीद भी वली अल्लाह हुआ अल्लाह जे नेक वलियन अल्लाह जे नेक बानन जी सोबत में रहण का इंसान सोबत याफ्ता बणिजी वेंदो आहे नमाज़ी औरत खां रहण सां इंसान औरत नमाज़ी बणिजी वेंदो आहे अगर मर्द बुरनि माण्हुनि खां रहंदो आहे त बुरो बणिजी वेंदो आहे अगर शराफ़ी माण्हुनि खां वेंदो आहे त शराफ़ी बणिजी वेंदो आहे अगर बाउद्दीन मुल्तान जहिड़े एतिरनि जी सोबत में रहंदो आहे त उनखे अल्लाह पाक जिस्म ते पर लॻाए करे मुल्तान घुमाए छॾींदो आहे अगर कोई शख्स बुरे शख्स खां वेंदो आहे त बुरो ठही वेंदो आहे त अहिड़े ई निस्बत जेका आहे उहा निस्बत इंसान खे कमु ॾींदी आहे हक़ीक़त इहा आहे त इंसान जे दिलि में मुहबत हुजे अल्लाह जे नेक वलियनि खां अल्लाह जे नेक वलियनि जी औलाद खां मुहबत हुजे पोइ इहा ई मुहबत इंसान खे असली मक़सूद जन्नत में पुॼाईंदी आहे त इहा निस्बत जी ॻाल्हि आई हिकु शख्स हुयो बगदाद जो जंहिं 99 क़त्ल कया घणा आवाज़ कोन अचे घणा हेॾा आवाज़ कोन अचे घणा हिकु शख्स 99 क़त्ल कया हिकु मौलीअ वटि आयो चई त मूंखे फ़तवा ॿुधाए मां 99 क़त्ल कया आहिनि छा मां बख़्शिजी वेंदुमि 99 क़त्ल कया त किथां बख़्शींदे तूं
हमरा अब आई चिड़ा चई वाला 100 पूरो कयां दो हमरा न के लटा छदी 100 मन जो कातिल शख्स थियो पो चवंदान त अल्लाह पाक जो कुरान में इरशाद है ला तकनतू मिन रहमतुल्लाह। अल्लाह जो कुरान फरमाए तो अल्लाह मा ना उम्मीद न थिबा कयो अल्लाह जी रहमत मजा ना उम्मीदी ज़ार न कंदा कयो। अल्लाह तबारक व तआला जे जको रहमत का ना उम्मीद थींदो वो शख्स कदे भी कामयाब कोन थींदो। केडो भी इंसान गुनाहगार हुजे लेकिन उम्मीद उहा ना हुजे त मां गुनाह कयां थो त अल्लाह मालिक मूंखे बख्शे छॾींदो। न न इहो ग़लत नज़रियो आहे बल्कि अहिड़े अंदाज़ खां इंसान जहन्नम में वेंदो हली आहे। हा इंसान गुनाह करे छॾियो हाणे अल्लाह जी रहमत मजा उम्मीद न लाए वो शख्स जेको आहे वरी बे आलम साहब वटि आयो। आलिम साहब चए त अल्लाह पाक फरमाए थो ला तकनतू मिन रहमतुल्लाह। अल्लाह जी रहमत मां ना उम्मीद न थियो अल्लाह पाक तोखे बख्श करे छॾींदो। हाणे मां तोखे तरीक़ो मां थो ॿुधायां कजांइ तूं हाणे हीअं कजांइ हाणे तो हियां कजांइ फलां बस्तीअ में हिकु बुज़ुर्ग रहे थो हिकु अल्लाह जो वली रहे थो हिकु अल्लाह जो नेक बानो रहे थो। उहो नेक बानो नमाज़ी आहे परहेज़गार आहे अल्लाह जो ज़िक्र कंदड़ आहे उनजा कसरत खां मुरीद आहिनि। उन बस्तीअ में हलियो वञ उन इलाइक़े में हलियो वञ उहो उनजी सोबत में तूं रहंदे त अल्लाह उन बाने जी सदके तोखे माफ़ करे छॾींदो। तुंहिंजा 100 जेके तो क़त्ल कया आहिनि सभु मां तूं बरी थी वेंदे। उहो शख़्स हलंदो रहियो जॾहिं कुझु फ़ासिले ते पुॻो आहे त हुनजो पत्थर तां जो तिरकियो आहे त अची ज़मीन ते किरियो आहे जंहिंखे मथे में वॾो पत्थर लॻो आहे उन वजह खां हू इंतकाल करे वियो मरी वियो। हाणे शख़्स छा थिए उनजो त इंतकाल थी वियो उहो मरी वियो। हाणे अज़ाब जा मलाइक आया जेके गुनाहगारनि खे पाण ॾांहुं वठी वेंदा आहिनि उहे मलाइक आया नेकोकारनि जा बि मलाइक आया जेके मलाइक नेकोकार खे जन्नत में वठी वेंदा आहिनि उहे बि मलाइक आया। अल्लाह तबारक व तआला हिन जे दरमियान फ़ैसिलो थियण लॻो। गुनाहगारनि जे मलाइक चयो जेके गुनाहगारनि खे जहन्नम में छिके वेंदा आहिनि उन मलाइकनि चयो त हीउ असांजो माण्हू आहे छो त हीउ जेको 100 माण्हू क़त्ल कया हुआ वरी मलाइक उन चयो जेको नेक बाननि जो मलाइक आहे जेको जन्नत में वठी वेंदो आहे उन चयो न न हिनखे पाण था वठी वञी सघो छाकाणि त हीउ नेक बाने ॾांहुं वञणु लॻो हुयो लिहाज़ा हिनखे तव्हां नथा वञी सघो तव्हां हीउ सुठे इरादे खां वियो पिए। चई वरी गुनाहगार जेको आहे सो गुनाहगारनि जे मलाइक चयो न न असांखे वठी वेंदासूं। पोइ फ़ैसिलो ईअं थियो ॿिन्हिनि जमायतुनि ॿिन्हिनि मलाइकनि जे पार्टियुनि चयो असां ज़मीन खे नापियूं था ज़मीन खे मापियूं था पोइ जंहिंजी ज़मीन खुटी त उहो वठी वेंदो उनखे जंहिंजी ज़मीन जंहिंजे क़रीब वधी त उहो पाण वठी वेंदो। हाणे ज़मीन खे नापियो वियो ज़मीन खे मापियो वियो अल्लाह जा मलाइक ॿई धुरियूं मलाइक ज़मीन खे मापण लॻा इंसाफ़ खां मापण लॻा। अल्लाह तबारक व तआला हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम खे मोकिलियो ऐ जिब्रील ज़मीन खे हुकुम ॾे त ज़मीन सोड़ी थी वञे। जॾहिं ज़मीन सोड़ी थी वेंदी त नेक बाने वारी साइड जो मफ़ासिलो क़रीब थी वेंदो। पोइ अल्लाह तबारक व तआला जे हुकुम खां जिब्रील उते पहुतो आहे ज़मीन खे चयईं ए ज़मीन तूं सोड़ी थी वञ। जॾहिं ज़मीन सोड़ी थी उहो रस्तो मापियो वियो उहो रस्तो नेक बाने जी साइड खां वेझो थी वियो। पोइ अल्लाह जा मलाइक जेके नेक पासे वारा हुआ उहे हुनखे जन्नत में पाण सां गॾु खणी विया। इहो छा हो नेक निस्बत नेक इरादो सुठो इरादो। हिकु शख़्स मीलाद जी महफ़िल करे थो मां सुबुह मीलाद कंदुमि या मां सुबुह अल्लाह जे हबीब जे नाले ते मां ख़ैरात कंदुमि त हू ज़ात जो हुनजो इंतकाल थी वियो हुनजो नेक इरादो हुयो त अल्लाह पाक उनखे हुनजो पूरो अजर अता फ़रमाईंदो। हिकु शख़्स जीअं गुनाह जो इरादो कयो त मां अॼु फलां गुनाह कंदुमि चोरी करणु वेंदुमि मां फलां माण्हू क़त्ल करणु वेंदुमि
गुनाह जा कम न रचे मां शराब पींदुमि राति पोइ जेसीं ताईं उहो शराब न पींदो तेसीं ताईं गुनाह उहो रजिस्टर में न लिखियो वेंदो ठीकु आहे जेसीं ताईं क़त्ल न कंदो तेसीं ताईं उहो गुनाह न लिखियो वेंदो जेसीं ताईं हुन चोरी न कई तेसीं ताईं हुन गुनाह कोन लिखियो वेंदो लेकिन जॾहिं उन शख़्स मुंहिंजी भेण या भाउ इरादो कयो त मां फलान नेक कमु कंदुमि जंहिं हुन इरादो कयो जंहिं हुन नियत कई फौरन मलाइका लिखी छॾींदा आहिनि उन नेकी लिखिजी वई त चवंदा आहिनि इन्नमल आमाल बिनियात अमलनि जो दारो मदार छा ते आहे नियतुनि ते त नियत कंदा रहो नियत कंदियूं रहो सुठियूं नियतूं कंदियूं रहो मिलाद जूं नियतूं कंदियूं रहो सुठनि कमनि जूं नियतूं कंदियूं रहो मां पंहिंजे बचे खे आलिम ठाहींदुमि हाफ़िज़ ठाहींदुमि पंहिंजे बचे खे जेको आहे सो हाफ़िज़ क़ुरान दीनदार बणाईंदुमि इहे सभु जेको आहे सो नियतूं आहिनि सो नियतूं तव्हां कंदा रहो सुठियूं नियतूं हूंदियूं उहे जल्दी लिखिजी ईंदियूं जेके गुनाह वारा जेके कम हूंदा उहे लेट खां लिखजंदा आहिनि सो गुनाह जेको कंदो आहे अलाह तबारक व तआला उनखे अज़ाब नार में जहन्नम में धिके छॾींदो आहे सो नबीअ जा उम्मत आणियूं सुठा कम कंदा आहिनि मिलाद कंदा आहिनि मिलाद जी महफ़िलूं मल्हाईंदा आहिनि त जंहिं हेॾो वॾो प्रोग्राम कयो महफ़िल मल्हाई महफ़िल जी सेटिंग कई हेॾो लोड घुराए ॿियूं शयूं अरेंज कयूं अलाह पाक उनखे उन रिज़्क़ में रोज़े में बरकत अता फरमाए माशाअल्लाह अल्लाह जे प्यारे वलियनि अल्लाह जे प्यारे नेकबननि जी सोहबत ऐं जेको उन्हनि जो असांखे ॿुधणु असांखे जेको आहे सो बरकतूं नसीब फरमाए सैयदी गौस आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु औलिया अल्लाह आहिनि वॾे मक़ाम ऐं मर्तबे वारा वली आहिनि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेको आहे सो बचड़ा आहिनि नबी पाक हज़रत गौस आज़म जी बारगाह में हज़रत गौस आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो छा फरमायो त मुंहिंजो जेको मुरीद आहे जेको कादरी आहे जेको मुंहिंजो मुरीद आहे उहो बिगैर तौबा जे न मरंदो बिगैर तौबा जे न मरंदो ऐं मां तेसीं ताईं जिन्नत में न दाख़िल थींदुमि जेसीं ताईं मां पंहिंजे मुरीद जी जेको आहे सो शफ़ात न करे छॾियां हुज़ूर गौस पाक रज़ियल्लाहु तआला अन्हु जी बारगाह में हिकु ॿुढड़ी हुई ॿुढड़ी जेको छोकिरो छॾे वई पंहिंजो दीन सेखारण जे लाइ चए हिनखे तव्हां दीन सेखारिजो आलिम बणाइजो हुनखे उहो छोकिरो हुज़ूर गौस पाक जी बारगाह में पढ़णु लॻो वरी उहा औरत वापसि जो आई त हिन जो छोकिरो जेको आहे सो सुकल मानी पियो थो खाए हुज़ूर गौस पाक रज़ियल्लाहु तआला अन्हु कुकड़ पिया था खाइनि त उहा औरत ॿुढड़ी जेका हैरान थी चई साईं मुंहिंजे बचे खे तव्हां सुकल मानी पिया था खारायो पाण कुकड़ पिया था खारायो पाण दिला ख़ामोश रहिया खाई बसि कयऊं जेके हॾियूं हुयूं इहे ज़मीन हेठि रखियऊं पाण चयऊं कुंभ ईज़नी अल्लाह जे हुकुम खां ज़िंदा थी वई इहा कुकड़ ज़िंदा थी वई त ॿुढड़ीअ खे चयऊं त जॾहिं तुंहिंजो बचो हिन मक़ाम ते पुॼी वेंदो त पोइ तुंहिंजो पुटु बि कुकड़ खाईंदो त चवण जो मक़सदु आहे त पंहिंजे बचनि खे औलाद खे दीन सेखारियो दुनिया बि ज़रूरु सेखारियो उन्हनि खे पढ़ायो लिखायो जहालत ख़तमु थिए छो त किरदारु सॼो घर में औरत जो हूंदो आहे औरत दुरुस्त सॼो मुआशिरो दुरुस्त औरत ई ॿार खे आलिम ठाहींदी आहे औरत ई ॿार खे हाफ़िज़ ठाहींदी आहे औरत ई ॿार खे इंजीनियर ठाहींदी आहे औरत ई ॿार खे डॉक्टर ठाहींदी आहे छो इस्लाम ई नथो चाहे त पंहिंजे ॿार खे तव्हां डॉक्टर बि न ठाहियो इंजीनियर बि न ठाहियो हुनखे तव्हां PhD न करायो कुझु बि न करायो बसि जेको आहे ॼणे जेको आहे सो रोडनि जे हवाले गिटियुनि जे हवाले सो ईअं न अल्लाह पाक असांखे छा लाइ पैदा कयो आहे अल्लाह पाक असांखे पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे जेके बि साह वारी शइ इंसान ऐं जिन ऐं सभिनी खे अल्लाह पाक पंहिंजी इबादत ऐं नेक कमनि लाइ पैदा कयो आहे नई वरी असां बसि ॿार खे पैदा कयोसीं बसि हाणे अखियुनि जो ठार थी वियो अखियुनि जो ठार तॾहिं जॾहिं तुंहिंजो नालो करे उहो पुटु हा आलिम थी करे हाफ़िज़ थी करे नेक कम करे तुंहिंजो नालो करे पोइ ख़बर पए त तुंहिंजो जेको आहे पुटु तुंहिंजो अखियुनि जो ठार आहे जॾहिं उहो लोफरानी करे ग़लति कमु करे तव्हां वटि अमड़नि वटि भेनरुनि वटि भाउरनि वटि शिकायत अचे त पोइ अखियुनि जो ठार न ज़हमत थी वियो हिकिड़ो तव्हां असांजे लाइ सो औलाद घटि हुजे पर सुठो हुजे तरबियत सुठी कजे ॿार जी तरबियत करण खां
ॿार जेको आहे सो अॻिते वधंदो। ॿार औरत महिनत कंदी ॿार जे मथां त ॿार जी जेको दिलचस्पी वधंदी पाण ते। छो जेको आहे दीन खे सेखारियो पंहिंजे ॿार खे, दुनिया बि सेखारियो लाज़मी। ऐं असांजे ॻोठ में बेवाऊं औरतूं आहिनि, उन्हनि जे लाइ नंढड़ी नेकी वेलफेयर असां ठाही आहे। उन में थोरो घणो असां भेनरुनि खे गुज़ारिश आहे जेके जॉबलेस आहिनि, यानी जीअं घर वारा जॉब ते नौकरियुनि में कमु कंदा, सुठियुनि जॻहियुनि ते आहिनि या वरी कंपनी में कमु कनि था, थोरो घणो 200, 500, 300 जेतिरो थी सघे उन में डोनेशन ॾींदा कयो त जीअं जेको आहे सो यतीमनि ॿारनि या उनजी ख़िदमत थी सघे। अलाह तबारक व तआला असां सभिनि जो अचणु क़बूल फरमाए ऐं असांजो ॿुधण बि क़बूल फरमाए। आमीन बिजाहि नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दुआ घुरींदी। सलातु व सलाम अला सय्यिदिल मुरसलीन। अल्लाहुम्मा रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। या इलाहुल आलमीन असांजे असांजे माउ पीउ तमामु उम्मत मुस्लिमा जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फरमा। या अल्लाह अज़्ज़ व जल चाचे नसरुल्लाह नंढड़ी महफ़िल कराई। या अल्लाह खुलूस दिल खां, खुलूस नियत खां क़बूल मक़बूल मंज़ूर फरमा। या अल्लाह अज़्ज़ व जल उनखे सेहत वारी ज़िंदगी अता फरमा, सेहत आफ़ियत वारी बि ज़िंदगी अता फरमा। संदसि बच्चनि खे नेक सालिह बणाए। या अल्लाह हिनजे घर में रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमा। या अल्लाह जेके बि असांजा हिते वॾड़ा बुज़ुर्ग भेनरूं माइरूं तशरीफ़ खणी आया आहिनि, सभिनि जो अचणु क़बूल फरमा। या अल्लाह अज़्ज़ व जल असांजे घरनि में रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमा। या अल्लाह जेके बि पंहिंजूं दिली तमन्नाऊं खणी आया आहिनि, या अल्लाह सभिनि जूं दिली तमन्नाऊं क़बूल मक़बूल मंज़ूर फरमा। या अल्लाह अज़्ज़ व जल असां सभिनी जो अदनान जेके बि ॿिया आहिनि जेके वफ़ात करे विया आहिनि, ख़ुसूसन असांजे 2 हफ़्ता पहिरियां असदुल्ला असांजे नात महफ़िल तशरीफ़ खणी आया, अॼु उन्हनि जो इंतकाल थी वियो। या अल्लाह असदुल्ला खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमा, उनजी बख़्शिश मग़फ़िरत फरमा। ऐं ॿिया जेके बि असांजा ॻोठ इंतकाल करे विया आहिनि, या अल्लाह सभिनी बख़्शिश मग़फ़िरत फरमा, उन्हनि खे या अल्लाह सुरूर ऐं राहत नसीब फरमा। या अल्लाह असांखे ईमान वारी ज़िंदगी अता फरमा, ईमान वारी ज़िंदगी अता फरमा, ईमान ते मौत अता फरमा। या अल्लाह असांखे प्यार मोहब्बत बदी इत्तिफ़ाक़ अता फरमा, तमामु उम्मत मुस्लिमा जी ख़ैर फरमा, ॻोठ जी ख़ैर फरमा। सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़ी नूर रशी सैयदना मौलाना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम बिहक़्क़ि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल। या अल्लाह जेके बेरोज़गार आहिनि, या अल्लाह हिन वक़्तु बेरोज़गारी जो वॾो तूफ़ान आहे, या अल्लाह बेरोज़गारी दूर फरमा, असांजे नौजवाननि खे हक़ हलाली रोज़ी अता फरमा। सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद।